हाँ खैर मामन दे अमीर बाबा किया जान जो रोशन खान असां तव्हां इने करे आया हूं तव्हांजे पुट मुराद असांजे मुड़स मारियो आहे न बाबा न मुंहिंजे पुट मुराद न पर इहो खून त गुलण कयो आहे छो त कारी हुई रोशन खान जेकॾहिं असांजो मुड़ुस कारो हो त पोइ कारी छो घर में आहे हा बाबा हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं घबरायो न वॾेरा 2-3 ॾींहंनि जी मोहलत ॾियां न त पोइ खून जो बदिलो खून थींदो Bismillah. Ay limon. Çekindaga. Hal gindaga. Ya jai pai upar wakta. Tu ide me tendre chore jivar wathi. Chore to pokaro pe wathi. केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 सरदार मुराद खान और कमदार अचन था जिवाया अचन देन पंजा दोस्त आन बयो उंदन को कम हरियो कन खोले ॿुधो अॼु राति पाणी वारो रबन जो आहे जंहिं बि कंडो टोड़ो त वॾेरो उनखे उबतो करे टंगींदो तू जोड़ो इहो हाथ तू सनम